जिला रिपोर्टर ड्यामशोर मोहम्मद सफ़र सेवाणी तालका सेवण जे यूनियन काउंसिल आराजी जे गोठ रबरिनो गंभीर में 2 ॾींहं पहिरियां गंभीर बिरादरी जे बिंदुरिन में झेड़े जे करे गोठ जो अमन अमान ख़राब हुअण करे सेवण तालके जा मौजूदीन गोठ रबरिनो गंभीर में प्लाट जे मामले में थियल झेड़े जी ठाह कराइण ऐं अमन अमान बहाल करण लाइ सेवण जे इलाइक़े जे मौजूदीन चङनि माण्हुनि सरदार रज़ा मोहम्मद गाइंचो रेस लुत्फुल्ला खान बिरोई वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह जो मैनेजर गुलाम हुसैन हालेपोटो यूसी आराजी जो ज़िले काउंसिल उम्मीद अली कुरैशी वडेरो मोहम्मद मिठल गंभीर सरदार सेठ वली मोहम्मद लाशारी मोहम्मद रमज़ान लाशारी सरदार जाड़ो खान गाइंचो काउंसलर गुलाम यासीन गंभीर रबरिनो गंभीर ऐं ॿियनि इलाइक़े जे नेक मर्दनि जी मेंथ मेड़ काफ़िलो गोठ रबरिनो गंभीर में वडेरे गुलाम कादिर गंभीर जी ओताक ते पहुतो जिते गंभीर बिरादरी जो चङो मौजिज़ कैप्टन अब्दुल जब्बार गंभीर मेंथ मेड़ काफ़िले में आयल इलाइक़े जे सभिनी चङनि माण्हुनि खे मान ॾींदे ठाह करण जे लाइ रासपो ॾेखारे छॾियो। उम्मीद है गंभीर बिरादरी में थियल झेड़े जो जल्द फैसलो कियो वेंदो ऐं गोठ रबरिनो गंभीर जो अमन अमान बहाल थी वेंदो। सेवण तालके जे मौजूदीन तरफ़ां खयल कदम खे तालके सेवण जी आवाम साराहियो आहे।